नाज़रीन अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह सऊदी जी सीड़पकारनि खे सिंध में सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी आहे। सऊदी शहज़ादा मंसूर बिन मोहम्मद पंहिंजे आला सतही वापारी वफ़द सां वॾे वज़ीर मुराद अली शाह सां कराची में मुलाक़ात कई, जंहिं दौरान सिंध में सीड़पकारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में सीड़पकारी जा वॾा मौक़ा मौजूद आहिनि। सऊदी अरब ज़राअत डेयरी फार्म समेत ॿियनि शोबनि में सीड़पकारी करे सघे थो। सऊदी सीड़पकारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कंदासीं। सऊदी शहज़ादा मंसूर बिन मोहम्मद जो चवणु आहे त कराची में सीड़पकारी जा तमामु घणा मौक़ा मौजूद आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में नई शराकतदारी जल्द शुरू थींदी। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह सऊदी जे सीड़पकारनि खे सिंध में सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी आहे। सऊदी शहज़ादा मंसूर बिन मोहम्मद पंहिंजे आला सतही वापारी वफ़द सां वॾे वज़ीर मुराद अली शाह सां कराची में मुलाक़ात कई, जंहिं दौरान सिंध में सीड़पकारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में सीड़पकारी जा वॾा मौक़ा मौजूद आहिनि। सऊदी अरब ज़राअत डेयरी फार्म समेत ॿियनि शोबनि में सीड़पकारी सघे थो। सऊदी सीड़पकारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कंदासीं। सऊदी शहज़ादा मंसूर बिन मोहम्मद जो चवणु आहे त कराची में सीड़पकारी जा तमामु घणा मौक़ा मौजूद आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में नई शराकतदारी जल्द शुरू थींदी।